झोल में सिंधी अदबी संगत शाख झोल की मेज़बानी हेठ मादरी ॿोलियुनि जी अहमियत ऐं कार्य जे मौज़ू हेठ लेक्चर प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें इल्मी अदबी शाइरनि, सहाफ़ियुनि, वकीलनि, शहरियुनि समेत सियासी समाजी अॻुवाननि ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। लेक्चर प्रोग्राम में आयल महिमान ख़ासि मुक़रर शौकत उजण मादरी ॿोलियुनि जी अहमियत ऐं कार्य जे बाबति तफ़सीली आगाही ॾिनी। उन मौक़े ते मुक़रर शौकत उजण ऐं ॿियनि चयो त मादरी ॿोलियुनि जी अहमियत उहा तारीख़ जे हर दौर में जॾहिं खां इंसान पैदा थियो आहे उन दौर खां अॼु ॾींहं ताईं मादरी ॿोलियुनि जी अहमियत आहे। वक़्त जी तमामु अहम ज़रूरत हुई, छाकाणि जो ॿोलियुनि जी अहमियत खां असांजो अॼु जो नौजवान थोरो सां आम माण्हू एतिरो वाक़ुफ़ु कोन्हे जहिड़ी हुन जी अहमियत आहे। जंहिंजी बि तव्हां जेकॾहिं कंहिं क़ौम खे तबाह करणु चाहियो था त उनजी ॿोली तबाह कयो, ऑटोमेटिक क़ौम तबाह थी वञे। सिंधी ॿोली खे ऐं मादरी ॿोलियुनि खे पंहिंजो जेको आहे सो क़ौमी ॿोली करार ॾिनो वञे। मादरी ॿोलियुनि में जे वसीले कीअं जेको आहे सो उन्हनि क़ौमुनि सॼी दुनिया ते क़ाबिज़ थियूं। हिननि चयो त अहिड़नि प्रोग्रामनि सां ख़ासि तौरु नौजवाननि में सुजाॻी पैदा थींदी, नौजवाननि खे ॿोली जी अहमियत जी ख़बर पवंदी ऐं हिननि इहा पिणु घुर कई त मादरी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। कैमरामैन ग़ुलाम रसूल ख़ासकेली सां गॾु नवीद गुल ख़ासकेली, सिंध TV न्यूज़ झोल।